मुसा प्यार तक करनी आई प्यार ये प्यार छे ए तोखे के चयो मां तो सा प्यार थी कया पोया पांजो पान के काम का सलमान खान समझे बैठो है। अरे चया तू नाराज छो तो दी मां तो सही प्यार कर लिया ओ इते तो सही तो मिलण इंदी है मां सच्ची सच्ची बुधाई हेलो हाँ हाँ मां तो बिल्कुल ठीक ठाक है ता ठीक है हो राजा मैं एकड़ी गाल चवई मां घर में बोर भी थिया घर में केर भी ना है बाबा भी ना है अगर तू चई तो मां एक बार डी पांजे बाबा वट रही चा मुझे याद भी ॾाढी थी अचे ना इलाही डी थी आहिनि अच्छा ठीक है थैंक यू छोरा नबागा बई अलाए केड़ा गर्क थी या उन फाइम नौकर के 5 रुपया देना हुआ मुझे खुला वठी पासे वाले नाथे काणे के 2 रुपया खैरात को दिया 2 कलाक थिया अलाए केड़ा गर्क यार रन केड़ा मोकलियो छड़ी छोरन के नबागा जी वञन था अचण जो नालो ई कोता वठ गर्क छो वञे मु उनके सामान वठण मोकलियो सामान वठी घुमी फिरी पाए घर पानी ईंदा अचण दे अज उनन बिनी के टंगू दो भणा होड़ सच्ची है चली घोड़ा पे पवने साची है सी बाबा अली कोया लखजिलानत तौजरे अरे छोरा जडे के कम से मोकले ने गलत छवाने पाण त हुई आवारा लोफरे बदमाश मुझे पुट के पाण सगद आवारा लोफरे बदमाश तो गई इते घर में मेहमान भूख पे मरन मु पाड़ो सजो पिनी मेहमान के खारा प्यारे रवानो कयो तमी जडा वजो दावरा घर छो वजो तो ये पेज बाछाया जो तेसा चिंचणो करे छडींदो से जल्दी कर मुझे सब किताब हियरी जल्दी कराऊं हियरी तो वणा आ कोन तो ने घर में काम करया अरे केड़ो हिसाब जुते सा डंदन न पैजी वने मुखे मुजो हिसाब निभा कम चवाने हिकड़ो करयो बियो अचे कल तो जो मन कुकड़ वछे तो बेतो वछे ती मुखे दिनु तो जो इयो रख अला तो न कुकड़ जमंदी ने भागाया तो पगार ने जोते साम दो करे छडी दो से ए बाबा छडियो आन ले बेचारे के अने गाली ये असाय मथे में सूर उजी छडियो ना छोरा माछ करे न थो भी वरी हिने पासो में खणे माछ करे वे आइदा जे करे मु तो खेन सा गड ठो आए त टंगू भनी छडी दो से तो झूम बुद्धि छड ने ठलू टंगू बने दो तो जो मगज फाड़ी नो ने भागा हां हो बावा जे घर रोज इंदो विंदो है घर में की मगज फाड़ी नो मुझे कुटे कुछ न चा हां कुटे के कुछ न चा बाकी पिणे के कब्र खोपे खड़ी चा उन के वई चा रन को तो नन बिनी जो दिमाग खराब कयो मुझे पुट के कुछ न चा ने भागी तो जी इनन हुशिन ते छोरे के खराब कयो खबरदार आए दा मुझे पुट के पाण सा गड न रख जडे रखे तो मुखे पाण सा गड रख मुझे वही आवा अचण वजन आए हां छोरो खराब न कर ए तू रन माच करे बे आइंदा जे करे हिन सा गरियो ही टंगू भई छडी दोस चा तो दिमाग मान जो छोकरी परणाई छडी पाड़ी वारन के का बंदूक लगे कदे कोन चो तो मानियो टुकुर को चाहे को बिस्कुट चा तो न करे चो छोरी के तो पेरी शादी मुजी अरे अबकी मुजी अम्मा तू भली करे आई खुश बे मुजी अम्मा खुश है ये हाँ बाबा ता ठीक है शुक्र है खुश है ये ना खड़ो पोसो अन्ना तो लूण डालता के बसर बटाटा हारी साबुन कपड़न धोने साबुन वेचने साबुन सरफ बाबा तू जी अञा मजाक की आदत न वही है ना मां नंढी का वठी वडी थियम वडी का वठी मुझी शादी थी वई आ पर बाबा तुझी आदत न वई न मां न तू समझे को भी ऐसी मरी विंदा सी जनाजो खड़े होइदा ना पो माण्हू चुदा मश्करी पिया कर आए बाबा ये तो न चो बस बाबा मरणो तो आए जेको छुते ठयो आसो तो भजंदो अल्लाह बाबा तो के हयाती दे बस अम्मा अल्लाह करे तू खुश हो जाए असा के यही गाल सुठी लगी तुझी शादी थी तू खुश हो जा बाबा मां तो यही तो सा मिलण आई है राजा घर में ना आयो कराची वेला घर में भी बोल थे मां सोचो बाबा सा मिली था यो तो खैर लगो प्यार खैर बाबा हां अडे खबर यार मुआरी जी जुआरी जी बाबा
उहो इलाही भलो आहे ऐं मुंहिंजो घणो घणो ख़्यालु रखंदो। बाबा इहो एॾो लालची कांगनी जो उहो पतन ते केरु चांहि जो चएसि बसि पोइ घर छुटो सॼो ॾींहुं हुन चांहि जे असर वेठो पतन कुॾंदो कंदो न को दाढ़ी में अलाह सां न बाबा अहिड़ी ॻाल्हि न आहे सभु घर वारा मुंहिंजो इलाही ख़्यालु रखंदा ऐं राजा मूंखां इलाही मोहबत कंदो आहे। अल्लाह 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 खे आबाद रखे अल्लाह करे मुंहिंजी जोड़ी सलामत हुजे। ऐं बाबा तव्हां त मुंहिंजे घर हिकिड़े ॾींहुं बि न आया आहियो ख़बर आहे मूंखे तव्हांखे त मुंहिंजी यादि ई नथी अचे ईअं न मूंखे मुनासिब नथो लॻे ऐं तव्हांजे घर अचां इस्लाम इजाज़त नथो ॾे नियाणी जे घर शादी खां पोइ खाधो या पाणी पीअणु असांखे मुनासिब ई नथो लॻे ऐं इस्लाम में चयो त इहो हराम आहे। अमां मुंहिंजे त पाड़े वारनि आंडा साड़े छॾनि या जेके हलीमा हरामड़ी ऐं फरीदा फूदने वारी ऐं चागी चागले वारी इन्हनि त मूंखे अंधियूं मंदियूं अहिड़ी न मानियूं कचियूं पिकियूं खारायूं जो आउं त मुंहिंजा फिफड़ फरफर पिया कनि आउं चवां थो आई ईअं त उथी को लोलो पचा त ॿई पे धीअ तूं उथी मानी पचा त पाण ॿई गॾिजी खाऊं। हा बाबा एजो थी पता एड़ी का कर न पाड़े वाली ने चल आउं चवां थो भाई खुदा करे बम मंझि वञी कर न बम हिननि में किथे करंदो त ॾुखियो रहणो पइजो वञे न पाड़े जूं न को कपिड़ा धोई ॾीन न को ॿियो ए पाड़े वारी मुंहिंजी पारत न ए रनड़ो पासे में पियो या राजा तोखे मूंखां सिवा कराची में एतिरा ॾींहं कीअं पे मज़ो आयो? न परवीन मज़ो त कोन पे आयो पर ऑफिस जे कम सां मजबूरी हुई वञणो ते पियो। मूंखे ख़बर हुई त मुंहिंजो राजा मूंखां सिवा नथो रही सघे। हाँ परवीन वाकई इहो सच आहे मूंखे बि ॾाढी तुंहिंजी यादि सताईंदी हुई। परवीन तोखे हिकिड़ी मज़े वारी ॻाल्हि ॿुधायां? हा ॿुधाए। सुभाणे आउं हैदराबाद पियो वञा हिकु ज़रूरी मीटिंग आहे। कॾहिं कराची ऐं कॾहिं वरी हैदराबाद मां त घर में वेही वेही बोर थी वई आहियां। न मां तोखे हाणे न वञणु ॾींदसि बसि। तूं हीअं कर बाबा सां गॾु वेही आकड़ा ठाहे ॿियनि खे वेही पिनायो तेसि ताईं आउं अची वेंदुसि। न आउं तोखे कोन वञणु ॾींदमि। तूं हीअं कर न आकड़ो अची वञे न सम्झ आउं अची वियोसि। हल आकड़ा ई आउं बि त ॾिसां कीअं थो वञे। सरदार शेर अलाई नूर अलाई अचनि पिया। हाँ शेरल ॿियो ख़बर अॼु का ख़ुशख़बरी आंदी अथव या न? सरदार असां हमेशा कम जी ख़बर आंदी आहे। सरदार राजा करोड़नि जो मालिक आहे हींअर कराची वियो आहे घर में ज़ालिम अकेली आहे। अकेली आहे त सरदार हाणे छा कयूं? तूं कोन सम्झंदे तूं अञा नंढड़ो ॿार आहीं पर आउं सम्झी वियो आहियां। त पोइ वञो ऐं हुनखे अगवा करे खणी अचो ऐं हुनखे हुनजी औकात ॿुधाए छॾियां छो त मुंहिंजो नालो दिलदार आहे। दिलदार जी गोली शींहं जो सीनो भरण करे छॾींदी आहे। ॿुध राजा मूं तुंहिंजी ज़ाल परवीन खे अगवा कयो आहे। बकवास बंदि कर केरु आहीं तूं छा मक़सदु आहे तुंहिंजो ऐं तूं मुंहिंजी घरवारी खे छो अगवा कयो आहे? ऐं हा सुभाणे 10 वॻे 1 करोड़ रोक खणी मूं ताईं पहुची वञाए। 1 करोड़ एतिरी रक़म जो बंदोबस्तु सुबुह ताईं कीअं कंदोसि? पर यादि रखजांइ कंहिं क़िस्म जी होशियारी कई अथई त परवीन जो लाश तोखे तोहफ़े तौरु ॾींदसि। ओके आउं सुबुह जो 10 बजे पैसा खणी ईंदुसि पर परवीन खे कुझु बि न थिए। हेलो इंस्पेक्टर साहब मुंहिंजी घरवारी खे दिलदार बदमाश अगवा कयो आहे। हिन ॻाल्हि जो ज़िक्र तो ॿिए कंहिंसां त न कयो आहे न? न इंस्पेक्टर साहब मूं कंहिंखे बि न ॿुधायो आहे। सुठो कयई ॻाल्हि ॿिए कंहिंसां न कयई न त ॻाल्हि हुननि સુધી पहुची वञे हा। सुबुह जो 10 बजे मूंखे पंहिंजे अॾे ते घुरायो वियो आहे ऐं तव्हां बि उते महिरबानी करे पुॼी वञिजो। ठीकु आहे पोइ पंहिंजी नफ़री सां पुॼांदो।
अरे यार तेरे उकना पोन यालो सूट के मरी ना पए या खुदकशी करे तो तव्हां वञो हुन चरे जे पुठियां असीं वञूं त अमजद खे ॻोल्हण। सही है चलो ईअं सही हल। ज़ालिम मां चवां थी छॾ मूंखे जेके तूं न छॾियो न राजा अची वियो त तुंहिंजा टुकड़ा टुकड़ा करे विझंदो। सरदार तू ॾिस राजा पैसा खणी आयो आहे। राजा खणी अच पैसा। दिलदार का बि होशियारी करण जी कोशिश न कज, तू पुलिस जे घेरे में ही है। कहिड़ी पुलिस? इहा पुलिस जेकी असां सां मिलियल आहे। खैर तोखे तुंहिंजी वदारी जो नाम ज़रूर मिलंदो। सरवर सरवर तू क्या करे छॾियो? सरवर ये चाहती हो? Yeah.